सुहिणी सिंध जा सोहणा आशिक़ाने रसूल दावत इस्लामी सिंधी सोशल मीडिया पेज ते अव्हां खे भली करे आया चवां थो। अल्लाह तबारक व तआला महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं रमज़ान शरीफ़ जे मुबारक महीने जी बरकतूं असां सभिनी खे अता फ़रमाए। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। कुझु न कुझु मदनी गुल अव्हां जी जानिब वधाईंदा आहियूं। अॼु बि हिकिड़ो मदनी गुल खणी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। अल्लाह करे तवजो सां ॿुधंदा त रब चाहियो त ॿिन्ही जहाननि जूं भलायूं असांजो मुक़द्दर थींदियूं। रसूल पाक साहिब लौलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जनाब पाक में हिकिड़ो शख़्स हाज़िर थियो ऐं अर्ज़ु कयूं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे का अहिड़ी शइ तालीम करियो, मूंखे का अहिड़ी शइ ॿुधायो जंहिंसां मां नफ़ो हासिल कयां, जंहिंजो मूंखे फ़ाइदो थिए। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, मुसलमाननि जे रस्ते खां तकलीफ़ वारी शइ हटाए छॾ, मुसलमाननि जे रस्ते खां तकलीफ़ वारी शइ खे परे करे छॾ। महबूब किबरिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ॻाल्हि खे दुनिया ऐं आख़िरत जे फ़ाइदे जो सबबु इरशाद फरमायो आहे। हाणे अव्हां ऐं मां गौर करियूं, असांजी वजह सां मुसलमाननि जा रस्ता कुशादा आहिनि या घिटियूं तंग आहिनि। पहिरीं ई असांजी सुहिणी सिंध जी डेवलपमेंट जो हाल अव्हां जे साम्हूं आहे। इन खां पोइ असां का कसर न छॾी आहे। कमर्शियल एरिया हुजे या रेज़िडेंशियल एरिया, मूं ऐं अव्हां कॾहिं कंस्ट्रक्शन जो कमु आहे त हुन जी वजह सां पंहिंजे घरनि जे साम्हूं कॾहिं सीमट, कॾहिं बजरी, कॾहिं सरियो, कॾहिं सिरूं, अलाए छा छा रखियूं आहिनि। अच्छा, हू कमु अगरि ख़तम बि थी वियो आहे त हुन जा बाक़ियात जेके घिटीअ में ई बिखरिया पिया आहिनि हुन जी सफ़ाईअ जी असांखे तौफ़ीक़ न आहे। ॿिए पासे असां ॾिसूं त जॾहिं घर जी शिफ्टिंग जो मामिलो थींदो आहे त सॼो सामान घर मां खणी ॿाहिरि रखंदा आहियूं ऐं अचण वारनि वञण वारनि खे केतिरी तकलीफ़ूं आहिनि हीअ आउं बि ॼाणा थो ऐं अव्हां बि ॼाणियो था। पोइ अॻियां हलूं त अल्लाह न करे घर में कॾहिं मैयत थी वञे या घर में का अहिड़ी तक़रीब हुजे त थींदो छा आहे, अमूमी तौर ते जो फ़ौरन खां पेशतर घर जे ॿाहिरि शामियानो लॻी वेंदो आहे ऐं हुन शामियाने, हुन कनातुनि जी वजह सां अंडरस्टूड अचण वञण वारनि जे लाइ रस्तो रुकी वेंदो आहे। ऐं हीअ ॻाल्हि अल्लाह जे नज़दीक, रसूलुल्लाह जे नज़दीक, दीन जे नज़दीक ऐं मुआशरती तक़ाज़नि जे नज़दीक मुनासिब न आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिकिड़ी ॿी हदीस अव्हां जी ख़िदमत में पेश कयां त नबी पाक अलैहिस्सलातु वसलाम जिन इरशाद फरमाए, हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वसलाम जिन सहाबा किराम अलैहिम रिदवान सां इरशाद फरमायो त रस्तनि में न वेहो। माण्हुनि अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां अगरि हुन में न वेहूं, रस्तनि में न वेहूं त पोइ असांजा कई मामला रुकिजी वेंदा। असां हुते वेहूं था, ॻाल्हि ॿोल कयूं था, मसइलनि जो हल कढूं था। त नबी पाक अलैहिस्सलातु वसलाम जी इरशाद फरमायो त अच्छा, अगरि वेहे बग़ैर चारो न आहे त पोइ रस्तनि जा हक़ अदा कयो, पोइ रस्तनि जा हक़ अदा कयो। अर्ज़ु कयूं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रस्ते जो हक़ छा आहे? इरशाद फरमायूं, पंहिंजे नियणनि खे, पंहिंजी निगाहुनि खे, पंहिंजी अखियुनि खे हेठि रखो, तकलीफ़ वारी शयुनि खे हटायो, सलाम जो जवाबु ॾियो, नेकीअ जो हुक्म कयो ऐं बुराइनि खां मना कयो। इहे 5 कम रसूल पाक अलैहिस्सलातु वसलाम जिन रस्ते जा हक़ बयान कया आहिनि। त मजबूरीअ में अगरि रस्ते में वेहणो पए, औताक़ न आहे, वेहण जी जॻह न आहे, थड़नि ते ई वेहणो आहे त पोइ छा करिणो आहे? तवजो कजो, अचण वारियूं वञण वारियूं नियाणियूं मुंहिंजियूं ऐं अव्हां जूं आहिनि, कंहिं पाड़े वारे जूं आहिनि, कंहिं पड़ोसीअ जूं नियाणियूं आहिनि, त असांजियूं नियाणियूं आहिनि। असां अखियूं फाड़े फाड़े हुननि खे न ॾिसूं। असांजे वेहण जी वजह सां, असांजे गंदे अंदाज़ जी वजह सां हुन अचण वञण वारी नियाणियुनि खे तकलीफ़ न थिए। त रस्ते जो पहिरियों हक़ आहे त पंहिंजी निगाहुनि खे झुकायूं। ॿियो हक़ आहे त हुन रस्ते में का बि तकलीफ़ वारी शइ न हुजे। असां ईअं न त पंहिंजे घर जे ॿाहिरि हाणे खटूं विछाए वेठा आहियूं ऐं जनाबे वाला पंहिंजे घरनि जे ॿाहिरि घिटियुनि में कुर्सियूं रखे वेठा आहियूं, हुते ई कैरम पिया खेॾियूं, हुते ई लूडो पिया खेॾियूं, हुते ई ताश पिया खेॾियूं, हुते ई मस्तियूं पिया कयूं, मज़ाक़ूं पिया कयूं, अलाए छा छा पियो थिए। ऐं मुसलमान अचण वञण वारा भर हर आवाज़ पिया ॾियनि, गाॾीअ वारो
पां पियो करे, मोटरसाइकिल वारो परेशान पियो थिए, साइकिल वारो परेशान पियो थिए, लंघण वारा तकलीफ़ ॾियनि, पोइ नियाणियुनि जी तकलीफ़, अल्लाह अकबर कबीरा। त रस्ते मां तकलीफ़ वारी शयुनि खे हटाइण ही रस्ते जो हक़ आहे। ख़्वामख़ा रस्तनि खे बंदि न करिणो आहे। त अॼु असांजे घर में तक़रीब आहे, हणो शामियानो, हाणे हुन ई घिटियुनि में देगू पचाइण शुरू करे छॾियो, अचण वञण वारनि खे तकलीफ़ूं। त रस्तनि जा हक़ आहिनि त तकलीफ़ वारी शयूं हुतां हटायूं वञनि। टी ॻाल्हि अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां, कमर्शियल एरिया में हूअं त दुकान मौजूदु आहिनि, पर दुकाननि जे अॻियां ई अव्हांखे अंदाज़ो हूंदो त हिकिड़ी वॾी तादाद जेकी आहे हू पंहिंजा पथारा हणंदी आहे, स्टॉल्स हणंदी आहे, ऐं उहे स्टॉल अमूमी तौर ते रस्तनि में हूंदा आहिनि। ऐं बदक़िस्मती आहे इंतिज़ामिया वारनि जी बि, त हू ॾे वठि करे हुननि खे बीहण ॾींदा आहिनि। हुन जी वजह सां जेके मुसलमाननि जा रस्ता बंदि था थियनि, ही बि ठीकु न आहे। ऐं अलाए केतिरी जॻहुनि ते हीअं बि थींदो आहे जो पंहिंजी दुकानुनि जे अॻियां ई दुकान आहिनि, 10x10 जो दुकानु आहे, 12x12 जो दुकानु आहे, समटाइम सुपर स्टोर टाइप दुकानु आहे, जनरल स्टोर टाइप दुकानु आहे, वॾी दुकानूं आहिनि, पर हुन खां वधीक बि असां 4 फुट 6 फुट 8 फुट दुकान खां ॿाहिरि सामान रखंदा आहियूं। ऐं तवक्कल जे बिल्कुलु ख़िलाफ़ु असांजे दिमाग़ में इहा ॻाल्हि हूंदी आहे त दुकान जे ॿाहिरि अगरि पंहिंजो सामान न रखंदासीं त गिराक न ईंदो। त हीअ बि अजीब ॻाल्हि आहे, अजीब ॻाल्हि आहे। मुसलमाननि जो रस्तो रोकणु ही कंहिं बि मुहज़ब मुआशिरे में न थींदो आहे। बदक़िस्मत इहा असांजे वतन में इहे कम आहिनि, अवां दुनिया ते वञो अहिड़ा कम न थींदा आहिनि। त ख़ुदा जे वास्ते अल्लाह पाक रहमत जी नज़र करे असांजी वजह सां कंहिं मुसलमान खे तकलीफ़ न थिए, असांजी वजह सां रास्ता बंदि न थियनि। हा, ॿियो कमु छा आहे, ड्रेनेज लाइन वहनि पियूं, गटर वहनि पिया, घिटियुनि में नालियूं वहनि पियूं, हुननि जी सफ़ाई जो को एतिराम कोन्हे, को तवजो ॾियारे त अदा तव्हांजे घर जो गटर पियो वहे, महिरबानी करे सफ़ाई करायो, वहे पोइ असां छा करियूं? अरे बाबा महिरबानी कयो यार, हीअं छो था कयो? इहे घिटियूं जेके साफ़ हुजणु खपनि, हिन घिटियुनि जो हक़ हो त हिन खे ख़ुश्क हुजणु खपे। इहे घिटियूं लंघण वारनि जे लाइ मां ई तव्हां नथा लंघूं। ऐं हुन मां पोइ ख़ुदा न ख़ास्ता नापाक पाणी हुजे, किनो पाणी हुजे, गंदो पाणी हुजे, गंदी नालीअ जो पाणी हुजे, त मूंखे ई अव्हांखे तकलीफ़ नथी थिए, बचनि खे तकलीफ़ नथी थिए, पाड़े वारनि खे तकलीफ़ नथी थिए, त पोइ छो नथा हिन जो एहतमाम करियूं? असां सभिनी जी ज़िमेदारी आहे, सिर्फ़ु असां बल्दिया ते ऐं सरकारी इदारनि ते न रखियूं, असां सभु क़सूरवार आहियूं इन एतबार सां जो जेको मुंहिंजी ज़िमेदारी आहे घटि में घटि अदा हुनखे त अदा कयूं। अलाह तौफ़ीक़ ॾे त इंतिज़ामिया वारनि खे, अलाह तौफ़ीक़ ॾे जेके एडमिनिस्ट्रेटर हुननि खे बि, पर जेको मुंहिंजो कमु आहे, मुंहिंजा मिठड़ा आऊं त करियां। मुंहिंजी वजह सां पंहिंजे सॼे घर जो कचिरो खणी असां रोड ते रखंदासीं, पंहिंजे घर जो सॼो पाणी वहाए, हाणे घर धोतो अथऊं साईं, हाणे घर पियो धोपिजे, घर धोपिजी हाणे पूरी घिटीअ में सॼो पाणी पियो वहे। अल्लाह अल्लाह, हीअं त न करियो मुंहिंजा मिठड़ा। त रस्तनि जा हक़ आहिनि, हुतां तकलीफ़ ॾे शयूं हटाइणियूं आहिनि, हुतां पथर हटाइणा आहिनि, हुतां सिरूं हटाइणियूं आहिनि, हुतां अहिड़ी शयूं हटाइणियूं आहिनि जंहिंजी वजह सां मुसलमान खे तकलीफ़ पई थिए। टियों हक़ जेको नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ने इरशाद फरमायो त हाणे अगरि असां वेठा ई आहियूं, रस्तो छॾे अचण वारनि खे वञण वारनि खे तकलीफ़ न थिए, रस्तो छॾे त अचण वञण वारनि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू चऊं, हुननि जा हाल अहवाल वठूं, ताकी हुन लंघण वारनि खे बि महसूसु थिए, अपनाइयत जो इज़हार थिए, ऐं ही मुस्लिम मुआशिरे जी ख़ूबसूरती आहे। चौथी ॻाल्हि, नेकीअ जी दावत ॾियूं, हुननि खे नमाज़ जी तलक़ीन कयूं, हुननि खे बुराइनि खां मना करियूं। त ही रस्ते जा 5 हक़ आहिनि। नंबर 1 छा आहे, पंहिंजी निगाहुनि खे झुकाइणु। नंबर 2 छा आहे, तकलीफ़ दे शयुनि खे हटाइणु। नंबर 3 छा आहे, अचण वञण वारनि खे सलाम करणु। चौथी शइ छा आहे, नेकीअ जी दावत ॾियणु। ऐं 5 शइ छा आहे, बुराइनि खां मना करणु। अलाह साईं असां सभिनी खे तौफ़ीक़ अता करे असां हिन सोशल मीडिया पेज सां हमेशह वाबिस्ता रहूं, हिन जा मदनी गुल ॾिसंदा रहूं, दावत इस्लामीअ जे मदनी चैनल खे सब्सक्राइब करियूं, लाइक करियूं ऐं हिन खे शेयर करियूं, त इंशा अल्लाह अज़्ज़ वजल ॿिन्ही जहाननि जूं भलायूं असांजो मुक़द्दर बणजंदियूं। मिलंदासीं इंशा अल्लाह वरी अॻे क्लिप में नए गुलनि सां गॾु।